नेहरू जी डिग्री कॉलेज क्रिकेट ग्राउंड ते पीपी शहीद भुट्टो अॻवान महबूब खुसो जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट कराई वई। टूर्नामेंट में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त ख़ुसूसी तौर DSP कंडियारो जावेद अहमद लाखियर, आल पार्टी जे अलाइसा अॻवान अब्दुल सत्तार अबिड़ो, मौलाना मोहम्मद रमज़ान खासकेली, हारून कलोड़ो, सोहेल गांगरो ॿियनि पिणु शिरकत कई। टूर्नामेंट जे फाइनल जो दंगल अलशाबाद क्रिकेट क्लब कंडियारो ऐं हीरोज़ क्रिकेट क्लब कंडियारो में थियो। सख़्त मुक़ाबले खां पोइ अलशाबाद क्रिकेट क्लब कंडियारो फाइनल पंहिंजे नां कयो। हिन मौक़े ते DSP कंडियारो जावेद अहमद लाखियर, आल पार्टी जे अलाइसा अॻवान अब्दुल सत्तार अबिड़ो, मौलाना मोहम्मद रमज़ान खासकेली, डॉक्टर इमदाद खोसो, ज़फ़र खोसो, हारून कलोड़ो ऐं ॿियनि जो चवणु हो त सिहतमंद मुआशिरे लाइ रांदि जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। अॼु जो नौजवान रांदियुनि खां परे थी रहियो आहे, जंहिं करे ग्राउंड वीरान थी विया आहिनि ऐं अस्पतालूं मरीज़नि सां भरिजी रहियूं आहिनि। हिन जो चवणु हो त नौजवाननि खे घुरिजे त हू रांदियुनि तरफ़ लाड़ो कनि। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल कंडियारो।